खैरपुर नतनशाह मां रिपोर्ट कुर्बान अली बुग्यो सगा मरकज़ पारां थरजे हिक वॾे नाले मिस्किन जहान खान खोसो खे भेटा पेश करण लाइ नगर पार्कर में मिस्किन जहान खान खोसो म्यूज़ियम हॉल में मिस्किन जहान खान खोसो कॉन्फ्रेंस कोर्ट ठाही वई, जंहिंमें सगा जे साथियुनि वॾे अंग में शिरकत कई। इन मौके ते सगा जे मरकज़ी चेयरमैन रफ़ीक अहमद जाफ़री, सेक्रेटरी जनरल अली हुसैन बिरोही, वाइस चेयरमैन ख़ालिद हुसैन चन्ना, सेक्रेटरी सकाफ़त शहाबुद्दीन शाहानी, जॾहिं त बख्श अली चांडियो करारदादूं पास करायूं। प्रोग्राम सगा जे मरकज़ी खजानची अनवर सियाल, इतलात सेक्रेटरी अहमद हुसैन पंवर, पीरल खान खोसो, फेरोज़ वसाण, गुलजार कल्हड़ो, कुर्बान अली बुगियो, डॉक्टर सैयद लाल शाह, नवीद कुर्बान बुगियो, उस्ताद ज़ाकिर गाडही, उस्ताद पीरल कुंभर, सलीम कमरानी, मोहम्मद बख्श लगारी, खादिम हुसैन चांडियो, सैयद अमार शाह ऐं ॿियनि शिरकत कई। इन मौके ते सगा जे अॻवाननि मिस्किन जहान खान खोसो जी ज़िंदगी ते ॻाल्हायो। हुन चयो त मिस्किन जहान खान खोसो थर जे मशहूर समाजी अॻवाननि ऐं अवाम जी ख़िदमतगारनि मां हिकु हुयो। हू 9 जुलाई 1909 ते नगर पार्कर ज़िलो थर पार्कर जे ॻोठ सामी वेरीअ में ॼाओ। हू हिकु वॾी ऐं बहादुर बलोच ख़ानदान सां तालुक़ रखंदो हो। पाण पुलिस खाते में मुलाज़मत कयाई। हुन 1937 में पुलिस जी नौकरी खे छॾे पंहिंजी ज़िंदगी ग़रीबनि जे ख़िदमत लाइ वक़्फ़ करे छॾी। हू सिंध जो मशहूर समाजी कारकुन ऐं ख़िदमतकार हो, जे ख़ासि तौर थर जे अवाम जे ॾुखनि में हथ विधो। हुन पंहिंजी समूरी हयाती थर जे ग़रीब ऐं अणपढ़ियल माण्हुनि, जिन में मुसलमान, भील, कोल्ही ऐं मेघवाड़ शामिल हुआ, उन्हनि जे मसइलनि खे हल करण में गुज़ारी। जॾहिं त थर में ॾुकर पवंदो हो त मिस्किन जहान खान थर जे मुतासिरनि खे दवाऊं, कपिड़ो, अनाज हथ करे हक़दारनि ताईं पहुचाईंदो हो। हू हर जाइ ते, चाहे उहा कोर्ट हुजे, थाणो हुजे या ऑफिस, ग़रीबनि जे हक़ लाइ वेंदो हुयो ऐं कमु करण खां सवाइ न हटंदो हुयो। हुन पंहिंजी आजिज़ी ऐं ग़रीबनि सां गॾियल ज़िंदगी सबबि पाण खे मिस्किन सॾाइणु शुरू कयो। मोहम्मद बख्श मजनू मरहूम संदसि शख़्सियत ते हिकु किताब मिस्किन जहान खान खोसो लिखियो, जेको संदसि हयाती में ई छपियो ऐं सिंधी अदब में अहम हैसियत रखे थो। हू हिकु ॾिघी बीमारीअ में मुब्तला थियण खां पोइ 23 जुलाई 1980 ते वफ़ात करे वियो। मिस्किन जहान खान खोसो सॼी ज़िंदगी बेलोस ख़िदमत ऐं ग़रीबनि जी मदद करण में गुज़ारी। मिस्किन जहान खान खोसो कॉन्फ्रेंस जी पुॼाणीअ वारे मौक़े ते सिंध जे नाले वारे फ़नकार खुशबू लगारी उस्ताद बुखारी जी शाइरी में गीत ॿुधाए ख़ूब दाद हासिल कयो।